वॻण ऐं भरपासे जे इलाइक़नि में हज़ारे एकड़नि ते कणिक जो फसल ट्यूबवेलनि ज़रिए आबाद कयो वञे थो। शाख़ुनि में पाणी न हुजण करे हारी ऐं आबादगार पंहिंजे ज़रिए ज़मीनुनि ते ट्यूबवेल रखी कणिक खे पाणी ॾेई तयारु कनि पिया। आबादगार ऐं हारियुनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वॻण ऐं भरपासे जी शाख़ुनि में सरकारी सतह ते पाणी नथो ॾिनो वञे ऐं असां मजबूर थी करे ट्यूबवेलनि ज़रिए कणिक जे फसल खे पाणी ॾेई तयारु करे रहिया आहियूं। हुकूमत हमेशह पंहिंजो फ़ाइदो रखियो आहे, बाक़ी हारियुनि जे लाइ का बि सहूलियत फ़राहम न करे सघी। हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत डीज़ल ऐं पेट्रोल जी क़ीमतुनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो करे छॾियो आहे। असां जेको कणिक जो फसल तयारु कयूं था उन खे तयारु करण लाइ ख़र्चु वॾो अचे थो। जॾहिं कणिक तयारु थींदी आहे उन वक़्तु हुकूमत कणिक जो रेट घटि करे छॾींदी आहे। जेको असां ख़र्चु कयूं पिया उहो ख़र्चु निकिरी नथो सघे। हुकूमत असां हारियुनि जे लाइ के क़दम खणे ऐं असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हिन वक़्तु शाख़ुनि में पाणी ॾिनो वञे त जीअं असां हारियुनि ऐं आबादगारनि हज़ारे जरेबनि ते पोखियल कणिक जे फसल खे पाणी मिली सघे। VNS न्यूज़ वॻण।